आज के पुराना असा में अपन इन जगह मुझे दोस्तों हमारे दोस्तों समाधान करेंगे बेटा पहुंचाना चाहना तो मुझे दोस्तों हाँ जो सो हिंद दौर में जो सो हिंद माशरे में जो समाज जिंदगी गुजारे रहा हूँ तो असा के जो सो जो सो बिन बिन टाइम में जो सो मानी हसी काफी मान हटाए जो सो बेला मानी सिद्ध में रही करे सिद्ध न लिया तो इन जगह में निकलना होते मराल या भी जो सो कया आई खास मकसद बने तो मुझे दोस्तों जवान मतलब ये है कि जो सो असा सिद्ध में रही करे जो सो असा ना क्या क्या बने तो इन जगह मुझे दोस्तों मुझे अजीजों मुझे भाइयों मुझे दोस्तों इन जगह असा मुझे दोस्तों आज अक्सर करे असा समझा अगर असा ने जो सो अद्दी या काफी एक कॉलेज में या यूनिवर्सिटी में जो सो बड़ा बड़ा कॉलेज है तो एजुकेशन ट्रेनिंग के हिसाब से अगर वो पढ़ने पे आता अगर वो होशियार है सिंधियत तो करते हैं जल्दी का अगर सिंधी है अगर वो पढ़ाई के हिसाब से अगर होशियार है तो उनके जो सो इज्जत से दाग अगर वो बात सिंधियत निकाल दो पेरिया पटे वाक्य क्या है ना आंडला बाकी ये तो हिंदे करे असान इज्जत में पूछना है असा सिंध में रही करे असान छो इज्जत में तमाम ये जवाब आए आखिर में जाके मिले तो मुझे दोस्तों अगर वो असान जो सिंधी भाई या वो सिंधी नौजवान के यूनिवर्सिटी या कॉलेज या एजुकेशन तालीम के हिसाब से अगर वो करफ्ट में ना यानी होशियार तो उनके जो अगवा शोध पे तमाम का तो मुझे दोस्तों तमाम से जिम्मेदार हो तमाम का जवाब मिलना खपे तो इन जगह मुझे दोस्तों ये असा सब छो ना गया तो यानी असा कि सो सिंध में रहूंगा सिंध असा में सो धरती या सिंध को सो सारी मां है शाह अब्दुल लतीफ बिटाई रहमतुल्लाह अलैह जो सो हस्तुरान को असा ने जे हम जो पैगाम दिनो आए असा मन को नगरी में रहूंगा तो इन्हें असा हम जो पैगाम दिनो आए इन को मुझे बावजूद असा के ना साहब के फैन कॉलेज में यूनिवर्सिटी में जो सो ज्ञान देश के हिंदायन में तो इन जगह ये असा छो बचो इन्हें ते जो छो ना तो आवाज उठाई वने इन्हें ते छो ना था जो सो जलसा कया बस रुई ये या जो सो अटोको ने महंगाई या युवा बस इन्हें ते जलसा उठाया था ने नेता आसानी जो सो इज्जत है जो सो दाग क्या लगा इन्हें ते छो ना तो आवाज उठाई वने मापा जी दवा सा तो जवान मुझे दोस्तों मैं ये जो सो वाक्य न खुदा लग चाहिए ना तो सका पर रोज की जिंदगी की मरा सा जो दूसरों के आते ये जो सो हेडलाइन सी जो है ना खबरें दे दे या जो तो दोस्त काइला भाई यार इकराम वक्त जो फलानी यूनिवर्सिटी में जो फलानी नदी सा या ये मतलब नेगेटिव के हिसाब से अगर जिसको यानी ये नहीं लगा ये छोड़ आ सकता है चाहे मां बहन बिनर ना है चावना ने के सो पंजा औलाद को ने छोड़ न इज्जत के को सो यानी मिला कोई हो या दा निशान पड़ा इनते दोस्तों आवाज उठाए हो यो उदाहरण दोस्तों आन जो सो इलेक्शन मान के मंत्री माने को सो आन को माशाल्लाह आसानी के सो पुराने ना त्यार छन क्या माशाल्लाह काटन पाए काटन नहीं पाया क्या गरीब मानवान को सो था गरीब बड़ा ना को कोई पाटन ना साया पुराना ननड़ तो सदाई काटन कहान माशाल्लाह त्यार छन क्या जो आन तैयारी में लगी पे या को सो आन को तो इनका होटल आई का यार सन वोट दी मुझे एकड़ो लफ्ज याद करियो बता दोस्तों आन इंदा है अमाट जिथे के देगा पीबीआर में माइंदा इंदा या पूरे पास के पंजाबी को जो आता है साफ साफ आता तो ये इंदा या जो समाट इंदा मांगे को जो ठाकुर पांडा मांगे साई कंदा मांगे को सो खुशामद कंदा मांगे को कंदा साई हान को जो हान छा जाओ अच्छा आवाज को तो साई तारीफ के एड़ो पड़े छे जो तो साई शागिर्द को सो बाहर जो पहले स्कूल में पढ़ते हो उन्होंने को तो ताब को ने जो किताब न मिलण करे वो जो सो यार साई को सो बाहर जो नडो वो जो यार द्वारी थी यो यानी ताई करता ना साले
किताबो हली सके तो इन जे करे मुंहिंजा दोस्तों या वीडियो ठाहे थो न मूंखे थोरो लाचार थोरो न त अहिड़े हिसाब सां त मुंहिंजा दोस्तों मुंहिंजा भाइरो त चवण जो मतिलबु आहे त हाणे असांखे अगरि असां हींअर बि हिक न थियासीं त असांखे जेको सो ॿाहिरियूं क़ौम या ॿिए कयूं माण्हू जेको सो असांखे जेको सो कमज़ोर करण जी कोशिशि कनि पिया त हिन जो ॿियो मतिलबु इहो आहे त हाणे असांखे हिकु थियणो पवंदो असां जेको सो पंहिंजा इख़्तिलाफ़ आहिनि जेके धार्मिक इख़्तिलाफ़ आहिनि उनखे ख़तमु करे असांखे हिकु थियणो पवंदो हाणे जेको सो असांजा पुराणा हाणे थियनि पिया असांखे साईं साईं कंदा हुआ मोट जो प्लान ॾिनो हाणे जेको मुंहिंजा दोस्त छा ॾिनो आहे असांखे ॿुधायो हिन ॾिनो छा आहे 2022 में हाणे जेको 6 महीना जेको सो ॿोॾि आई तव्हांखे ख़बर आहे छा जेको सो ॿोॾे जेको घरनि में हर हिकु घर में जेको पाणी बीठल हो जेको सो माण्हुनि जा अन्न ख़राब थी विया जेको सो हले कसम खणी थो ॻाल्हाए माण्हुनि जा माल त हले ईअं पियो आहे माल जे परे जी ॻाल्हि न पर माण्हुनि जा लाश जेको सो असां पंहिंजे गुनाहगारनि अखियुनि सां ॾिठा त इन जे करे मुंहिंजा दोस्तो छा मिलियो असांखे हाणे असांखे ॾुखे वक़्त में इहे त मनाया केरु आयो हाणे सिंध में रहंदा नी सिंध लाइ वेंदा सिंध में ॿुधाई राजस्थान में बि आई त बराबर सिंध जा हिकु जेको सो मैसेज ॾियणु चाहियां थो त ॾिसो ही 2022 में ॿोॾि आई तव्हां वटि को नुमाइंदो आयो आहे बचा बचा थियो या केरु बि कोन आयो बिल्कुलु असां वटि बि रहियो असां वटि केरु कोन आयो त इन जे करे त मुंहिंजा दोस्तो हींअर हाणे हुकुमरान ईंदा हींअर जेको हाणे इलेक्शन थियण वारी आहे हींअर हाणे हुकुमरान ईंदा साईं कंदा जेको सो भाऊ जी भाऊ जेको सो यानी जेको सो सुठो जेको नातो आहे उन सां असां जेको सो मुलाक़ात कंदा ऐं जेको सो रिस्पेक्ट जे हिसाब सां असां मिलंदा पर यार छा इहो बसि अमा करके वोट वठी जेको सो वरी छा कंदा दार में अची करे हाणे मोई कोन ॾींदा त इन जे करे मुंहिंजा दोस्त जेको हिकिड़ो वोट बि कीमती आहे हाणे ही स्कूल आहे मुंहिंजा दोस्त तक़रीबन 2007 में ठही विया हाणे जेको सो ही हाणे जेको सो कंडीशन सफ़ा जेको सो किरियल आहे हाणे जेको सो चवंदो जेको सो साल ॿ साल बि वधाए त इन जे करे मुंहिंजा दोस्तो असां अॼु ताईं कंहिं कोन पुछियो आहे मुंहिंजी स्कूल कीअं आहे यानी असांजा ॾिसो ॿार मुस्तक़बिल आहिनि असांजा सुभाणे मुस्तक़बिल जा ज़ामिन आहिनि त उन्हनि जे बारे में असांखे पुछा कई आहे अॼु ताईं उन्हनि असांजा कंहिं पुछा न आहे की जीअं तव्हांजी स्कूल कीअं आहे तव्हांजो जेको सो अख़राजात कीअं रिपोर्ट थिया अहिड़े हिसाब सां कंहिं पुछा न आहे हाणे जेको मुंहिंजो कैमरामैन आहे जेको असांखे ज़रूरु स्कूल जो जेको सो ॿाहिरि तव्हांखे ॾेखारींदो त इन जे करे मुंहिंजा दोस्तो अवां जेको सो वोट हुनखे ॾियो जेको असांखे एतमाद हुजे अवां भले वोट ॾियो मां नथो चवां त कंहिंखे वोट उहा अवांजी मर्ज़ी आहे भले वोट क़ौमी हिकिड़ो फ़र्ज़ु आहे ॾियणु घुरिजे पर अगरि कंहिं नाइंसाफ़ी